दोस्तों अॼु पंहिंजा वेठा में जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरण खे भली कार चवंदासीं पंहिंजे हिन यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग में। अॼु हिकु बहितरीनु अपडेट जेका तव्हां दोस्तनि जे लाइ असां दी आहे। छो दोस्तों ड्रामो हाणे ज़बरदस्त धमाकेदार मोड़ ते पहुतल आहे। ड्रामे जे अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे हाणे जाकिर ख़ान जा जेका माण्हू आहिनि लगातार जाबिर जे वाठियुनि जो पीछो कंदा नज़र ईंदा। छो जाकिर ख़ान जो ऑर्डर आहे त को अहिड़ी राति ख़ाली न हुजे जंहिं राति तव्हां घरु वेठा हुजो, सॼी राति रोलाकियूं कयो, को न को सबूत को न को माण्हू मूंखे आणे ॾियो जंहिंमें क़ासिम ऐं जेका ॿिया मसइला आहिनि उहे मां हल कयां। इन जे करे उनजो सौटु हाणे जिथे किथे राति जो रुलंदो तव्हांखे नज़र ईंदो। हुन जाबिर बि फाथो आहे, इहो ऊठ, इहो हाथी, इहो सफ़ा, इहो टिॿो हाणे परेशान आहे। ख़ासि करे हू हसीना खां, उनखे सभ खां वधीक परेशान कयो आहे हसीना। ऐं हसीना जे ख़िलाफ़ु हाणे अंदरूनी चालूं बि खेॾंदो इहो जाबिर। बाक़ी रुंडे वारा सिर्फ़ु जेका आहिनि उन्हनि जूं त 10 आङुरियूं फ़िलहालु त गेम में आहिनि। छो त रुंडे वारनि जी जेकियूं चालाकियूं आहिनि उहे जाबिर जे मथां सभ खां वधीक ऐं सांवल जे मथां भारी पियूं आहिनि। सांवल जो सौटु हैदर तव्हां ॾिठो त उनखे जाकिर ख़ान दिलिजाए ॾिनी त तोखे सांवल कोन मारींदो, बाक़ी तूं नो टेंशन थी करे घुम ऐं पंहिंजा दुश्मन ज़ाहिर कर।